दोस्तों जो कि इकबाल शातिल खेल में मां तन मेज़बान ज़ाहिद राजकर ऐं असां सां गॾु महिमान आहे सीनियर सहाफ़ी तजदीदगार समाज ऐं सियासत ते गहरी नज़र रखंदड़ कासिम सरान साहब तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं अॼोकी जेका पंहिंजी अख़बार आहे अॼु ख़ासि हुनजी एक्सक्लूसिव जेका स्टोरी आहे लीड स्टोरी ऐं बाक्स आहियूं आहे ॾाढी अहम ऐं कराइती स्टोरी आहे जंहिंमें पंहिंजी अख़बार लिखे थी जेल खातो शार्क जतोई सुधो 15 62 कैदनि ते महिरबान ख़ानगी अस्पतालनि में शान सहूलियतूं ॾियण जो इंकशाफ शाहज़ेब क़त्ल केस में सेंट्रल जेल अंदरि उमिरि क़ैद जी सज़ा काटींदड़ शार्क जतोई जेल बदिरां कराची जे पोश इलाइक़े गिज़िरीअ में वाक़िअ निजी अस्पताल में दाख़िल हो ऐं 8 महीननि खां ख़ानगी अस्पताल में तरसियल शार्क जतोई सां 2 पुलिस एहलकार बि गॾु हुआ उहा अस्पताल बि शार्क जतोई जे ख़ानदान मसवाड़ ते वरिती हुई मीडिया माज़ूरनि वारे खाते में 290 नौकरियूं विकिणण वारे केस में जेल पहुतल अॻूणो सेक्शन ऑफिसर किशोर कुमार बि साढा 5 महीननि खां जिना अस्पताल में दाख़िल हो MQM जो सईद भरम ऐं ॿिया 11 सज़ा याफ़्ता कैदी बहादराबाद जे हिकु निजी अस्पताल में हुआ मीडिया में ख़बरूं अचण बैदि 15 मां 13 बांदी सेंट्रल जेल मुंतक़िल कया विया शार्क खे 3 महीना अॻु तबियत जी ख़राबी सबबि लाॻापियल इख़्तियारनि जी मंज़ूरीअ खां पोइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो कल्ह अस्पताल खेसि फ़ारिग़ कयो जेल इंतिज़ामिया जेल जा डॉक्टर समूरनि बीमार कैदनि जो मुआइनो कनि था जेल इंतिज़ामिया डॉक्टरनि जी रिपोर्ट आधार कैदी जे अस्पताल मुंतक़िलीअ जो फ़ैसिलो पाण करे सघे थी ऐं उनखां सवाइ शार्क 8 महीना अॻु अस्पताल मुंतक़िल थियो अस्पताल इंतिज़ामिया 3 महीना अस्पताल रहियो जेल इख़्तियारियूं ऐं बांदनि खे अस्पताल में रखणु मुनाफ़े बख़्श कारोबार बणियल आहे ऐं मुतहदा ऐं ॾियारी दहशतगर्द बि अस्पतालनि में रहिया ऐं असां ॾिसंदासीं की वॾा वॾा सियासतदान आहिनि उहे बि अस्पतालनि में रहंदा शिक्षित छा हुयो केतिरा साल जेको आहे सो जेल बजाए अस्पताल में रहे पियो सिधा कोर्ट में नोटिस वरितो हे जेल में त आहे कोन भई सज़ा ॾे छाजी जो छाजो केस हलाए टमाटो थियणु ही मुल्क उन्हनि माण्हुनि जो आहे जेके कुझु बि न कनि ऐं वेठा खाइनि जीअं माखी जे मानारे में हिकिड़ी राणी मख हूंदी आहे ॿिया उन जा जेके सान मखा हूंदा आहिनि जेके कुझु बि न कंदा आहिनि ॿियनि जो कमायल खाईंदा आहिनि हिन मुल्क जी अशराफिया ईअं आहे जेके रुॻो खाइण वारा आहिनि पोइ ओड़े जो उन्हनि में हिकिड़ो क़ौमी सतह ते ज़ातियात जी सतह ते निशानो बनायल शार्क हुजे या उन अशराफिया जा ॿिया माण्हू हुजनि जेके उन्हनि जे लाइ जेल हूंदा ई कोन्हनि अहिड़े ई इल्ज़ाम हेठि असांजो साईं ख़ुर्शीद शाह हुजनि ते अजय लालवानी जहिड़ो ख़तरनाक केस बि आहे पर उन सभिनी खां बरियो ज़िम्मा आहे ऐं उहे अशराफिया जेका आहे उन्हनि जे लाइ जेल वग़ैरह कोन्हे उन्हनि खे हिन मुल्क मां कढी ॿिए मुल्क में मोकिलण बि आम ॻाल्हि आहे हा हिन मुल्क में अदालतुनि जो चवणु कोन मञियो वेंदो आहे सिर्फ़ु उन्हनि खे कतब आंदो वेंदो आहे जेके हिकिड़ी ख़ासि धुर जेके अदालतुनि खे बि कतब आणींदा आहिनि अवामी इदारनि खे बि कतब आणींदा आहिनि सभिनी खे कतब आणींदा आहिनि ऐं ख़ुशूसनि सिंधी माण्हुनि खे माण्हू ई न सम्झंदा आहिनि अच्छा रोज़ानी कावश तरफ़ त रोज़ानी कावश जी हिकिड़ी 3 कालम ख़बर आहे त सिंध जे अस्पतालुनि लाइ दवाउनि जी ख़रीदारी जो सेंट्रल टेंडर मंज़ूरु न थियो दवाउनि जी खोट ग़रीब तबिको परेशान सेंट्रल कॉन्ट्रैक्ट मंज़ूरु न थियण सबबि कराची हैदराबाद ऐं नवाबशाह समेत सिंध जे 30 खां वधीक ज़िलई ऐं 188 तहलके अस्पतालनि में दवाउनि जी खोट पैदा थी वई सरकारी अस्पतालनि में दवाऊं न मिलण सबबि ग़रीब माण्हू परेशानियुनि जो शिकार थी विया ख़ानगी स्टोरनि तां दवाऊं वठण ते मजबूर बणियल सिंध हुकूमत जे जोड़ियल सेंट्रल प्रोक्यूरमेंट कमेटी 6 महीना गुज़री वञण बावजूदि बि सेंट्रल कॉन्ट्रैक्ट मंज़ूरु न करे सघी अस्पतालनि जी बजट में जून में जारी थी वेंदी आहे 85% बजट जूं दवाऊं सेंट्रल कॉन्ट्रैक्ट में शामिल हूंदियूं आहिनि सिहत खाते जो अमलदार हूअं ई अस्पताल में दवाऊं नथियूं मिलनि जेका टके पूरनि जेका टके पैसे जी दवा हुआ उहा बि वक़्त ते हुकूमत जेको आहे सो ख़रीद न करे त पोइ हिननि माण्हू ग़रीब थींदो छा हीअ हुकूमत आख़िरकार करे छा वेठी हुकूमत त असां वटि हिते नौशहर ज़िले में हिकिड़ो मिसाल आहे लीलो फजरो हिकिड़ो हणंदो आहे ॿियो खणंदो आहे लमटू झमटू पोइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत लमटू झमटू आहिनि उन लमटू झमटू खे हलाइण वारी फ़ौजी जनता आहे जेका हिन मुल्क में को मसइलो हल थियण ई नथी ॾियणु चाहे
तव्हांजे अॻियां मिसाल आहे, कुझु ॾींहं ई गुज़रिया आहिनि, हिकु हफ़्तो गुज़रियो आहे त 20 उन्हनि जा वॾियूं ऑफिसूं मरी में हुयूं जेके ख़ाली पयल हुयूं मिड़नी मराहतुनि सां गॾु फ़ौजी जनता जूं। ॿिया केतिरा ई इदारा हुआ, गवर्नर हाउस आहे, CM हाउस हुआ, पर एतिरा माण्हू मरी विया। हुननि जे निरड़ ते पघर ई न आयो, अखियुनि में शर्मिंदगी न आई, हुननि खे पछताओ ई कोन्हे को। माना एॾी वॾी रिआयत, एॾियूं वॾियूं मराहतूं, एॾी वॾियूं शयूं हुननि वटि हूंदे, हुननि वटि इंसाननि जो क़दुरु इहो हो त माण्हू मरनि पिया ऐं हू बसि ठीकु आहे पंहिंजे में आहे, पर अञा कीअं पैसो कढिजे, अञा कीअं पैसो कढिजे। हू ठग पंहिंजी ठगी जे कम में मसरूफ़ आहिनि, उन्हनि खे आवाम सां को बि सरोकार न आहे का। तंहिंखां पोइ हिन मुल्क में दवाउनि जूं जेके बि कंपनियूं हलनि थियूं, 95% खां वधीक कंपनियूं जाली, बोगस ऐं छेणे जहिड़ी बेकार दवाऊं ॾींदड़ आहिनि। उहे दवाऊं अस्पतालुनि में रखी ऐं ग़रीब माण्हुनि खे वधीक बीमार ऐं परेशान कयो वेंदो आहे। ऐं नवां डॉक्टर जेके हिन अशराफिया में शामिलु थियण वारा हूंदा आहिनि, उहे दवाऊं विकिणी ऐं पाण पैसे वारा थी ऐं अशराफिया में शामिलु थी वेंदा आहिनि। क़दम जिजल ते जिजल जो ख़बर आहे, बाक्स ख़बर आहे त शीरिन जो नाज़ुम केस में धुर अवैस गुराम बिना हथकड़ियुनि जे पेश करण ते पुलिस खे छंड। शहीद नाज़ुम जोखे जी बेव मलिर अदालत में धुर थियण लाइ दरख़्वास्त कई। 50 वकीलनि वकालतनामे ते सहियूं कयूं। पुलिस 6 जवाबदारनि खे सख़्तु पैरे में पेश कयो। अदालत बिना हथकड़ियुनि जे अवैस गुराम खे आणण ते पुलिस खे छंड पटी। ईंदड़ ॿुधणीअ ते जवाबदार अवैस गुराम खे बग़ैर हथकड़ियुनि सां पेश कयो वियो त पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अदालत GIT मेंबर फाइनल चालान पेश करण लाइ 3 ॾींहंनि जी मोहलत घुरी ऐं फरियादीअ पारां दहशतगर्दी जा कलम शामिलु करण जी अपील। जेकॾहिं 13 जनवरी ताईं हथमी चालान पेश न कयो वियो त कोर्ट में मौजूदु उबरी चालान तहत केस हलायो वेंदो। अदालत ऐं वरी अवैस जी पेशीअ ते सरदारी निज़ाम ख़िलाफ़ नारेबाज़ी। शीरिन जोखियो जा जोखियनि खे ॾोरापा। शहीद नाज़ुम जोखे जी बेव जाम अवैस गुराम जे हामियुनि वटि वञी ॾोरापा ॾेई छॾिया। छा मां जोखियो बिरादरी न्याणी न आहियां? मूंसां तव्हां गॾु छो न आहियो? शीरिन जोखियो अमां मूंसां गॾु बीहो छो त मूंसां ज़ुल्म थियो आहे। ज़ालिम खे छॾे मुंहिंजो साथ ॾियो। हिकिड़ी बहादुर न्याणी आहे शीरिन जोखियो ने पंहिंजे मुड़ुस लाइ केस विढ़े थी। ॿी हुनजी माउ आहे, सॼी चए थी त सॼी सिंध मूंसां गॾु आहे, कंहिंखां नथी ॾियां, पुट जे कातिलनि खे सज़ा ॾियाईंदुसि। हिकु तरफ़ इहो आहे, ॿिए तरफ़ हुन भाउ आहे जेको फरियादी करे छॾियो त डिॼी ऐं जेको आहे सो केतिरनि मामलनि तां ई हथु खणी वियो आहे। पर जेका हिन में असां जेकी शइ ॾिसणु चाहियूं था त पुलिस सिधो सो कातिल जवाबदारी धुर पंहिंजी थी वञे। हिन अदालत चए थी त हुनखे हथु खणी वञिजो त पोइ बि हथु खणी वञण तयारु न आहिनि। हिकु ॻाल्हि हीअ आहे त शीरिन जोखियो जा कातिल जेके आहिनि उहे ॿुधायो त भली पंहिंजा ई जोखिया हुजनि, सरदार जोखियो हुजे, अब्दुल करीम जोखियो या ॼाण अवैस गुराम हुजे, पर बुनियादी तौरु उन जा कातिल अरब शिकारी आहिनि। बिल्कुलु उहे अरब शिकारी जॾहिं लाड़काणे में न्याणियुनि जो क़त्लु कयूं त उते हिकिड़ी अस्पताल ॾेई छॾियऊं। जॾहिं घर में न्याणियुनि जो क़त्लु कयूं तॾहिं हुननि खे सदाईं ही क़त्ल ई माफ़ आहिनि। हिन में हक़ीक़त खुले जेका थी इहा थी त असांजे वॾेरनि जी असां वटि सरदारनि वटि असां वटि हैसियत इहा आहे हू असांजा सरदार आहिनि। बाक़ी जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि था त अरबनि जा सप्लायर आहिनि, उन्हनि खे औरतूं पहुचाईंदड़ आहिनि, उन्हनि खे पंहिंजा नंढ पहुचाईंदड़ आहिनि। हुननि जी ताक़त इहा आहे त हीअंनि खे लताड़ण लाइ आहिनि। जेकॾहिं न्याणी पंहिंजे शीरिन जोखियो केस लाइ वञे थी या ॿिया वञनि था त उन्हनि खे ही साइण जो कमु त उहे अरब करे सघनि था, पर उन्हनि अरब हिननि खे सरदारनि खे इहा गैरत नथी अचे त उन्हनि अरबनि खे रोकनि त असांजे वसंदनि, असांजे घरनि, असांजे ॿनियुनि खां ॿाहिरि शिकार कयो ऐं पंहिंजो मसइला कयो ऐं असांजे नंगनि ॾे नज़र करणु ॾुखियो आहे। पर हिननि खे न नंग नामूस आहे न छा, ही त इहो सप्लायर आहिनि। असां वटि सप्लायर ई ॾाढो आहे बसि। चवंदा रोज़ाने सोभ तरफ़ रोज़ाने सोभे जेका लीड ख़बर आहे
लीड ख़बर में आहे त मुखालिफ़ धिर इन हाउस तब्दीली लाइ मुतहरिक बिलावल भुट्टो ऐं शहबाज़ में मुलाक़ात, हुकूमत ख़िलाफ़ गॾियल जदोजहद ते इतफ़ाक़। मरी वाक़े मुतासिर माण्हुनि ते ई इल्ज़ाम हणणु सही ॻाल्हि न आहे, अदालती जांच कराई वञे त जीअं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। बिलावल भुट्टो मुखालिफ़ धिर सियाहनि जे मौत जो ज़िम्मेवार हुकूमत खे करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा ॾियणु ऐं वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो मुखालिफ़ धिर जे अॻवान शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात क़ौमी असेंबली ऐवान में थी। इन हाउस तब्दीलीअ लाइ नून लीग ऐं JUI जो राब्तो। मरी ऐं इन खां सवाइ हिन में अख़बार में न हुयो पर ॿी कंहिं अख़बार में हुयो त नवाज़ शरीफ़ बि ऐं हिन जी हिमायत कई आहे त इन हाउस तब्दीली आंदी वञे। कीअं था ॾिसो त वाक़ई हीअ एतिरो बीह सघंदा? PTI में त न बीह सघिया। हिन मुल्क में सियासत जा ॿ पहलू आहिनि। हिकिड़ी सियासत थिए थी वर्दी जी छांव में, हिकिड़ी सियासत थिए थी रोडनि ते लेथड़ंदड़, रड़ियूं कंदड़, दाहूं कंदड़ माण्हुनि जी। जॾहिं उहे रोडनि ते दाहूं कंदड़ माण्हू वरी ऐवान इक़्तिदार में अची ऐं बाला कुर्सी ते वेहनि था त वरी संदनि हालत साॻी रहे थी। संदनि वटि उहा ई अकरबा परवरी, संदनि वटि उहा ई गैर यकीनी आवाम जे लाइ उहे ई आसरा, धोखा, फ़रेब रहनि था। इन सॼी ॻाल्हि जो हिकिड़ो ई तसलसल आहे त हिन मुल्क जी हुकुमरानी जूं वाॻूं कंहिं ॿिए वटि आहिनि जेको कुर्सी ते वेहंदड़ चहिरा मटाईंदो रहे थो, पर अवाम, इंसान ऐं क़ुरान जे लाइ पंहिंजा रवैया नथो मटाए। इस्टेब्लिशमेंट जो उहो धड़ो आहे या उन इस्टेब्लिशमेंट जे धड़े जा मुलाज़िम फ़ौजी जनता आहिनि जेके क़ुरान ऐं इंसान ॿिन्ही सां सचा कोन्हनि। उहे हिन मुल्क में अवाम खे तड़पंदो ॾिसनि था, क़ुरान जी हुकुमरानी खां इनहराफ़ करे क़ुरान दुश्मनी वारा सभु कानून लागू कनि था। उहे सभु क़ुरान दुश्मन रिआयतूं मराहतूं वठनि था। क़ुरान जी हिमायत वारो हिकु ई कमु नथा कनि, जंहिंजो वॾे में वॾो मिसाल इहो आहे त मुल्क में जेकी मराहतूं जंहिं धरती जूं ऐं जन माण्हुनि जूं आहिनि उहे उन्हनि खे न थियूं मिलनि ऐं हू पंहिंजे ॾाढ ऐं इन यज़ीदी ख़्याल तहत क़ुरान दुश्मन अख़्तियारनि तहत पंहिंजो कमु कनि था। महिरबानी कासिम सराणा, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए, पाण थोरो सां ॻाल्हियुनि ते ॻाल्हि ॿोल कई ॾिसूं था त मुखालिफ़ धिर केतिरी मुतहद थी सघे थी ऐं हुकूमत खे केतिरो टफ टाइम ॾेई सघे थी। इन हाउस तब्दीली जेका तब्दीली आंदी पई वञे उन में कामयाबु थी सघे थी, नथी थी सघे, छाकाणि त मुखालिफ़ धिर में मुतहद थी न आहे हली सघी, जंहिं सां PDM बि टुटी वियो। ऐं उनखां पोइ जेको अहम ॻाल्हि हुई त सिंध जे जेलनि में वॾनि कैदियुनि वॾनि कीअं पेशेवारनि कैदियुनि लाइ केतिरियूं मराहतूं आहिनि, का ख़ासि ख़बर ग़रीब माण्हू अॼु बि भोॻे पियो, ग़रीब माण्हू अॼु बि लोड़े पियो। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राज रखे इजाज़त। अल्लाह भाई।